ना आतईना कल कौसर, बेशक असां तव्हां खे कौसर ॾिनो। जेकॾहिं रब चयां त असां रसूल खे कौसर ॾिनो त घणा माण्हू तव्हांजो मथो खाई वञनि हा अबा रसूल हो तॾहिं त कौसर मिलुसि। ऐं जेकॾहिं चयां त नबी खे कौसर ॾिनोसीं त तव्हांजो मग़ज़ खाई वञनि हा। नबी हो तॾहिं त कौसर मिलुसि। पर अल्लाह ताला फरमायो इन्ना आतईना कल कौसर, हबीब असां तव्हां खे कौसर ॾिनो। नुबुव्वत बि इनाम, रिसालत बि इनाम। पर मुझा महबूब कौसर नुबुव्वत रिसालत जे करे न, असां तव्हां खे कौसर तव्हां जी ज़ात जे करे ॾिनो। छो त रब जो मदीने जे साईं सां वॾो प्यार आहे। उन जो हिकिड़ो दलील इहो, कुरान शरीफ में जिते अल्लाह ताला पंहिंजी मोहब्बत जो ज़िक्र कयो, उते पंहिंजे महबूब जी मोहब्बत जो बि ज़िक्र कंदे फरमाई कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इखवानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिहि व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यअतियल्लाहु बिअम्रिहि वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। सुभान अल्लाह। तो मदद खणी चो सुभान अल्लाह। एतिरी थदकाने का चो सुत थे आओ मुझा हबीब तहां चो इनकान आबाउकुम, जेकॾहिं तव्हांजा पीर व अबनाउकुम ऐं तव्हांजा पुट व इखवानुकुम ऐं तव्हांजा भाइर व अज़वाजुकुम ऐं तव्हांजा अज़दवाजी रिश्ता व अशीरतुकुम ऐं तव्हांजा कबीला व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा, माल जन खे तव्हां कमायो, व तिजारतुन तख़शौन कसादहा, वापार जंहिंजे नुक़सान जो तव्हां डपु था रखो, व मसाकिन तरदौनहा, रहाइश कयूं तव्हांजा बंगला, तव्हांजा घर, तव्हांजा फ्लैट, तव्हांजो ओताकूं, ये शयूं जेके तव्हां खे वणनि थियूं, अगरि इहे तव्हां खे अल्लाह ऐं रसूल खां वधीक प्यारियूं आहिनि ऐं जिहाद खां वधीक प्यारियूं आहिनि, फतरब्बसू हत्ता याति अल्लाहु बिअम्रिहि, पोइ तव्हां अल्लाह जे अमर जो अज़ाब जो इंतज़ार कयो। वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन, ऐं अल्लाह फासिकन जे क़ौम खे हिदायत न ॾींदो। दुआ कर त फासिकन मां न थियूं। असांजो तव्हांजो तअल्लुक़ मदीने जे साईं सां जुड़े। ऐं हीअं मूंसां गॾिजी चइजां, वॾेरो न हुजी त चइजां, बाक़ी फ़क़ीर आहीं त पोइ तोखे इंशा अल्लाह ताला चवणो पवंदो। चइजां जेसी जारी रब शल जारी इश्क अवांजे में, या दुआ वा जेसी जारी रब शल जारी इश्क अवांजे में, जडह बीमारी माल कुमारी इश्क अवांजे में। सुभान अल्लाह। सिक जे सदके सोहणू सिद्दीका रहियो रोज़े में, सिक जे सदके सोहणू सिद्दीका रहियो रोज़े में, रहियो रोज़े में,
उम्र समूरी छड़ी गुजारी इश्क अवाजे में। अल खसाइसुल कुबरा में अल्लामा जलालुद्दीन सुयूती ही ओ आलम थव डर की वारो जेके 75 भेरा सरकार जो सुजागी में दीदार थियो। दीदार ता गाल ज़मीन में अची वई आ। जे इजाजत दियो तो बुधाया मैं हथ खणी तो चो जवान जे बच्चन वांगुर इंशाअल्लाह सुस्ती लहे वे। मिस्र जो आलम हो शेखुल इस्लाम ज़करिया अंसारी उनके अठे डी नबी सही जी ज़ियारत थींदी। उन जी ज़ियारत बंद थी वई। हिकड़ी गाल आहे डर की वारो हिकड़न मानन के त ज़ियारत कन थी थे पो वेचारा पिया वजीफा पढ़न दुरूद पढ़न त थी। पर जेकॾहिं ज़ियारत थे वरी बंद थी वञे बिटाई से फरमायो त ॾिठी जन हे कार सूरत साहड़ जाम जी। फरमाए तो ॾिठी जन हे कार सूरत साहड़ जाम जी सुख थी सुतियों की न की फिरे साण भतार खिड़ू गणना धार काहे पयूं कुनन में। अठे डी ज़ियारत थी वियस बंद थी वियस। ॾाढो रुनई अखिन में लुड़क आयस निहारे त हिकड़ो आलम सगोरो मथा बीठो आ। ओचे तो त शेखुल इस्लाम ज़करिया छाला थो रोई चईं मूंखे मदीने जे साईं जी ज़ियारत थींदी ही ज़ियारत मुंहिंजी बंद थी वई कीअं न रोवां। अखिन मां लुड़क पिया हलन रोंदे रोंदे उन आलम सगोरे चयुस भला तोखे मां कुछ वजीफा थो दस्यां कुछ तरीक़ो तोखे इख्तियार करायां थो इन तरीके के तू अपना टे वजीफा दसीस। उन शेखुल इस्लाम रात जे टेम ते टे वजीफा पढ़िया पढ़ी पढ़ी सुतो निहारे त मदीने जा साईं मथा बीठार अखिन में लुड़काया रोई कदमन ते वरी किरियो आ। बेटे फरमाए तो पाए पांद गिटीअ में अंगण जे बेअचन अव गुण ए बकचायूं ढकण थी ढकजन तोड़े लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन में दरा। हथ खणी जो सुभान अल्लाह तो दुआ थे मदीने शरीफ सरकार के कदमन ते वनी किरियो साईं ज़ियारत करण फरमाईंदा हू ज़ियारत बंद छो कयव। पाण फरमायो टिन कमन जे करे टे कम तू कया उन जे करे तुंहिंजी ज़ियारत बंद थी। केड़ा पहिरियों त जॾहिं तोखे शेखुल इस्लाम जो लक़ब मिलियो तुझे पटके में अन्या वाधारो अची वियो पाण के समझी पियो त मां शेखुल इस्लाम हां। इहा गाल तुझी मूंखे न वणी। नंबर बी गाल जॾहिं तोखे शेखुल इस्लाम चवन पिया तुझे अंदर में तोखे खुशी पे थी इहा गाल मूंखे न वणी। ऐं नंबर टी गाल त तो पंहिंजे तसनीफुन में लिखियो कुल तो मूं चयो मूं लिखियो मां हीअं थो चवां तुझी मां मूंखे पसंद कान आई तॾहिं मूं तोखे पंहिंजी ज़ियारत कराइण बंद करे छॾी। ये दरबारू जेके आहिनि वॾाई वारनि जो न आहिनि। ॿुधो ये दरबारू हठ वारनि जो न आहिनि। अल्लामा जलालुद्दीन के 75 भेरा
ईअं ज़ियारत थी जीअं मां ई तूं हिक ॿिए खे पिया ॾिसूं। ॼण के चए पियो तुंहिंजी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारे मान रोगो। पढ़ायो बस हाणे देर थी वई आहे, मूंखे बि सुबुह तारीख़ हिकिड़ी गॾिजी वई आहे पंगरे बदीन। बस इंशाल्लाह सॼी राति वरी सफ़र में साईं जो शान तव्हांखे ॿुधायां। तुंहिंजी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारे मां न रोगो देसी चादर मोह ते चहरो ढकियल मस्तान हज़ारे मां न रो आहे मोतिन गुरबोल तुझो दिलियूं मोही दड़ आकौल तुझो ही रोज़े धनी जा मुरीद चो तरफ बुधन चो बोल तुझो दीवान हज़ारे मान रोगो। मुफ्ती अब्दुल गफूर हुमायूनी साईं चयो तुंहिंजी ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ज़िंदान हज़ारे मान रुगो। तुंहिंजी शाही दस्तरखान मथे मेहमान हज़ारे मान रुगो। ततब्बुअ ते घणनि तबा आज़माई कई मूं फ़कीर जी ॿुधो। ओबेदुल्ला ॾाहे रियनात चई मफ़तून जे न जतिलात चई डरकी वारो गुज़री विया कई सौगात चई नात खान हज़ारे मान रोगो। सुभान अल्लाह। अल्लामा जलालुद्दीन लिखियो जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक जो विसाल पियो थिए अबू बकर सिद्दीक मौला अलीअ खे घुरायो। वफ़ात जे टेम ते मौला अली खे घुराइण इहो दलील आहे, इहो सबूत आहे, इहो प्रूफ आहे, इहो वाज़े बय्यिनू आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक जी मौला अली सां मोहब्बत आहे। अॼु अहिड़ा फ़िरका पैदा पिया थियनि जेके सहाबा खे पाण में विढ़ाइण जे पोयां मुस्तफ़ा जे साहबनि जे बारे में चवनि था उहे अली मुर्तज़ा सां कोन ठहिया। अचो त मां तव्हांखे रब जो क़ुरान ॿुधायां। अल्लाह फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फदलन मिनल्लाहि व रिदवाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शतअहू फआज़रहू फस्तग़लज़ फस्तवा अला सूकिही युजिबु ज़ुर्राअ लियगीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहुल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतम व अजरन अज़ीमा। कुरान ते सुभान अल्लाह सुने न कड़ी हथ त खणी सुभान अल्लाह जो मदीने वञे। मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन माहू ऐं जेके गॾु अथसि अशद्दाउ अलल कुफ़्फ़ार काफ़िरनि ते सख़्त रुहमाउ बैनहुम पाण में ॾाढी अल्लाह से हिते त विढ़ायो वेठा अथनि ॾाढो असांजो त मग़ज़ खाई विया आहिनि। अल्लाह चयो न पाण में हिननि जी मोहबत आहे। उन्हनि खे तूं ॾिसंदे रुकू कंदड़ सजदा कंदड़ यब्तगून फदलन मिनल्लाहि व रिदवाना तलब था कनि फज़ल खे अल्लाह खां ऐं रज़ामंदी खे। सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद उन्हनि जूं निशानियूं त उन्हनि जे चेहरनि में सजदनि जे करे निशान आहिनि। ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील
इन जो मिसाल तौरात में इंजील में मौला की है फरमाई कज़र इन अखरज शतहु उन पोख वांगुर जे पंहिंजे सले खे कढियो फ आज़रहु पोइ उनखे मज़बूत कई फस्तगलद पोइ मोटो थियो फस्तवा अला सूकी पोइ तीले ते बराबर थियो युजिबु ज़ुर्रा पोखीदड़नि खे वणे थो मुंहिंजा हबीब इहा जेका तो जमात तैयार कई आहे अबू बकर साईं उमर साईं उस्मान साईं हैदर साईं ऐं ॿिया जेके सहाबी आहिनि इहे तोखे वड़नि था पर के सड़न था अंदर में गरन था मुनकिर बरन था मुझा महबूब वदल्लाहुल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतम व अजरन अज़ीमा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जो तो मां इन्हनि सां वाइदो कयो आहे मग़फ़िरत जो हाणे भली ज़ोर हणो अथई केतिरो बि दज़ाबी हीअं या हीअं न। अॼु पीर साईं रोज़े वारे मलफूज़ात शरीफ़ में फ़सुल चौथे खे खोलियो ॿुधो मौलवी उबैदुल्लाह चए हा त तई में मथो खाई वञो सां या हज़रत अल्लामा मौलाना साईं हाफ़िज़ मोहम्मद यूनुस चए हा चए मौलवी साहब थो चए या दरगाह शरीफ़ जो मुफ्ती चवे हा त मुफ्ती साहब थो चए रोज़े वारे मलफूज़ात शरीफ़ में चयो दुनिया जा टोटल पीर हिकड़े पासे वली हिकड़े पासे सहाबी जे कदमन जे जुत्ती जे बराबर न आहिनि। हाणे तव्हां रोज़े वारे जी फतवा मञींदव या मुल्ला जी मञींदव ॻाल्हायो। रोज़े वारो छा थो चए टोटल पीर वली गौस हिकड़े पासे बीहनि सहाबी जे पेरनि जे जुत्तीअ जे बराबर न आहिनि। जंहिंजे बारे में रोज़े वारे जे लाइ मुंहिंजे वाल साहब सही ठाही मनक़बत त रोज़े धणीअ जी रमज़ में जो थियो फना सो फ़क़ीर वा। माशाअल्लाह अॼु नारो अहिड़ो थियो जो ख़ुदा कदो वरी बाग़ वरंदव रोज़े शरीफ़ रोज़े धणीअ जी रमज़ में जो थियो पढ़ो पढ़ो ए अल्लाह जा वली पंहिंजी जमातुनि सां गॾु आहिनि जो थियो फना सो फ़क़ीर आ उनखे न का परवाह जो ही प्यारो पीरवा। केड़ो रोज़े वारो इश्क जा असबाक झर जग में पढ़ा यही प्यार सा जग में पढ़ा यही प्यार सा सबनी सिलसिलन में मिठा माहिर ही माहे मुनीरवा। हर सता वी रजब तो डागिरी डोरे अचे तो डागिरी डोरे अचे इदरीस अस लखाहिन वलिय जे दर जो दामन गिरवा। रोज़े पाड़े वा साईं सोना रोज़े वारा असांजा कंध मथे करे छड़ी असांजे कंधन खे मथे करे फरमाई टोटल वली हिकड़े पासे सहाबी जे जुत्ती जे बराबर न गाल मां गाल पई निकरे मौला अली मुर्तदा के हजरत अबू बकर घुरायो साईं हाणे मां दुनिया तां वञण वारो हां मुझे वञण खां बाद में जनाज़े पढ़ण खां बाद में मुझे जनाज़े जी खट के सरकार जे हुजरे शरीफ जे ॿाहिरां रखजो
वहां भी चवन नबी पंजे मज़ार में हयात ना है, नबी जिंदा ना है, नऊज़ बिल्लाह। उन्होंने कहा तू पुछ, अरे चाचा चिबड़ा खान अल्लामा जलालुद्दीन सुयूती जी यार आयत पढ़ी निहार जे में अल्लामा तो चवे त मुस्तफा करीम जे हुजरे अक़दस जे ला हजरत अबू बकर चयो त मुझे जनाजे के खणी नबी करीम जे हुजरे जे ॿाहिरां रखजो, जे इजाजत मिलेव त अंदर कंहिंखां थो इजाजत वठे। सहाबन जो अक़ीदो आ, सहाबन जो ईमान आ, सहाबन जो यकीन आ, सहाबन जी पुख्ता एतकाद आ त मदीने जो मीर पंहिंजे मज़ार में हयात आ, ज़िंदा वञण गुलामन जो कम आ, बेड़ा तारण मदीने जे शहंशाह जो कम आहे। अली मुझे जनाजे जे खट के खणी सरकार जे हुजरे जे दर ते रखजा। जनाजो थियो, खट मुबारक खणी आया, तुझी मुझे नबी जी रोज़े शरीफ जे दर ते खट रखियूं, अञा खट रखे बस कयूं, दर पाणे खुलियो, दर खुलियो, अंदरा मज़ार मुबारक मां आवाज आयो अदखिलुल हबीब इलल हबीबे, यार के यार दे मोकलियो। इन अबू बकर मुखार में मुखे पंजे हंज में सुमारियो, मां मज़ार में अबू बकर के पंजे भर में तो सुमारिया। अबू बकर बहो आई नाग बेहो एक माशूक जा हुया आशिक बई। चओ चओ अज खुली चओ, अज मेहरबानी थींदी चओ। अबू बकर बहो आई नाग बेहो एक माशूक जा हुया, पर नसदीक कयो वा पीर परे घटनी हजी बाजी नागन कई। साहबा जो वॾो इश्क जॾहिं हज़रत बिलाल जो विसाल पियो थे, घर वारी मथां बीठी आ, वो डर की वारो घर वारी छा पई चई, वाह करबा है तकलीफ, वाह हुज़्न है गम। हजरत बिलाल जो साह निकरे पियो, अख पटे निहारे माई खे जी छा थी चई, गम तकलीफ। छा जी तकलीफ थी, छा जो गम थी, तू वञी पियो दुनिया छड़ी पियो, गम न कयां, छाला थी गम करी। मां बेवह थी वेंदसि, तुझा ॿार यतीम थी वेंदा, गम न कयां। बिलाल चयो न गम न, हीअं चओ वाह तरबा है खुशी है खुशी। माई जुज़बाड़े वा बिलाल है दुनिया ता पियो वञी ऐं वरी चवी तो खुशी, छा जी खुशी थई, चे खुशी आ केड़ी खुशी, खुशी आ केड़ी खुशी थई, गदन नलकल अहिब्बत मुहम्मदन व अबा बकर व उमर, सुभाणे महबूबन सां मुलाकात मदीने जे साईं सां, अबू बकर सां, उमर सां। दुख जो ॾींहुं आई कोन मुझे ला खुशी खुशी आ। सुभान इन्ना आतैना कै हबीब असां तोखे ॾिनो आहे नबी रसूल हुजण जे करे न, तव्हांखे तुंहिंजी ज़ात जे करे। हाणे हिते हिकिड़ो लफ़्ज़ आहे आता, आता युती एतान फहुव मोतिन व ऊती योता एतान फदाक मोतन लम यूते लम योता ला योती ला योता लन योती लन योता ला योतियन ला योतयन ला योतियन ला योतयन अल अम्र मिन आते लितोता लियोते लियोता वन नह्यु ला तोते ला तोता ला योते ला योता।
अज़र्फ मिन मोतन मोतयान मोतयातुन इन जी मस्दरा अल एता अल एताब माना ॾियण। ऐं ॿियो हिकिड़ो अरबी में लफ़्ज़ आहे, थोरो इको डिले घटि करी लाउडा। ॿियो हिकिड़ो अरबी में लफ़्ज़ आहे ईता आता यूती ईता अन। थोरो सोचजो, ॿ लफ़्ज़ आहिनि अरबी में, हिकिड़े जी माना बि आहे ॾियण, ॿिए जी माना बि आहे ॾियण, पर अल्लाह ताला ईता न चयो, ईअं चवे हा इन्ना आताइना, ऐन खां सवा चवे हा ईता मस्दर मां, पर चीन इन्ना आतइना। छो ईता जी माना एता में थोरो फर्क आहे। कहिड़ो? कुरान जे इस्तिलाह में वडेरो ॾे तब ईता, रेस ॾे तब ईता, अमीर ॾे तब ईता, जमींदार ॾे तब ईता, मौलवी ॾे तब ईता, पीर ॾे तब ईता, पर एता माना जेको रब ॾे। दलील ॿुधो, अल्लाह ताला कुरान मजीद में ॿी जगह ते फरमायो, फरमाई वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक आता युती ईतान वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। अन करीब तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो, राज़ी थी वेंदे। अल्लाह ताला हिते फरमायो इन्ना आतैना हबीब, असां तोखे ॾिनो आहे, के वॾेरे न, के मुल्ला न, के ज़ाकिर न, के मलंगन, के पीरन, के दुनिया जे माण्हुनि, मां रब तोखे ॾिनो आहे ओ मुंहिंजा महबूब, जीअं मुंहिंजे खज़ाननि में खोट कान्हे का, ईअं तो मोहम्मद जे विरहाइण में बि का खोट कान्हे का। सुभान अल्लाह। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए खिलाफत, नाराए हैदरी, नाराए पीर, नाराए विलायत। अल्लाह चयो मूं ॾिनो अथई मुंहिंजा हबीब, हाणे कंहिं ॿिए ॾिनो हुजे त चए था मसां ॾिनो नबीअ खे। आला हज़रत चयो त मौला मोती ये है कासिम देता वो है दिलाते ये है। थकिजी पिया हो, तव्हांजो वॾो कोन्हे, हिकिड़ो मौलवी वञे वरी ॿियो, पोइ हाणे इरशा अल्लाह ताला जेसीं ताईं आयो निभायो इनशा शान साईं जो। ॿुधो, मौला मोती ये है कासिम देता वो है दिलाते ये है। ठंडा ठंडा भला हिकिड़ो सुवाल कयांव जवाब ॾींदो? चंदो कोन थो घुराव, छो था ॾिजो? अब हिकिड़ो सुवाल कयांव जवाब ॾींदो? पक गर्मी हुजे ऐं तूं कम पियो करीं, तुंहिंजे जिस्म मां पघर निकिरे, 3-4 कलाक छा पर जे 5-6 कलाक पाणी न मिलई, ऐं हिकिड़ो माण्हू अचे तोखे थधो पाणी ॾे, केॾी ख़ुशी थींदी? वारे वादा दिल ठारे छॾी। क़यामत जे ॾियारे जिते सख़्ती जो मैदान, पाणी न, उते ठंडा ठंडा मीठा मीठा पीते तो हम हैं पिलाते ये हैं। चओ और ऐसा चओ, ओ वडेरा चओ, ठंडा ठंडा मीठा मीठा पीते तो हम हैं पिलाते ये हैं। इन्ना आतई ना कल कौसर सारी खसलत पाते ये हैं। माँ जब इकलो ते को छोड़े आ आ कह कर बुलाते
ये है बाप जहां बेटे से भागे लुत्फ वहां फरमाते, ये है मरकद में जग मरकद में बंदों को थपक कर मीठी नींद सुलाते, ये है अल्लाह अल्लाह अल्लाहू। हाणे हाणे ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र रोज़े वारे जो अल्लाह अल्लाह अल्लाहू ला इलाहा इल्ला इल्ला अल्लाह अल्लाह अल्लाहू ला इलाहा इल्ला हो चौ चौ अल्लाह अल्लाह अल्लाहू ला इलाहा इल्ला अल्लाह 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 अल्लाहू ला इलाहा इल्ला अल्लाह 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 अल्लाहू ला इलाहा इल्लाहू। जो मोली पगर कड़ी तो सुभान अल्लाह कढूस सुभान अल्लाह। अल्लाह जो मुझे हबीब असां तव्हां खे कौसर ॾिनो, हाणे कौसर मां मुराद छा आहे? उलमा किराम लिखियो त घणो कुझु अल्लाह जे हबीब खे हुस्न बि घणो। हज़रत अबू हुरैरा थो चए सदर चेहरे मुबारक खे ॾिसंदा हुआसीं कअन्न शम्स तजरी फी वजही, ईअं लॻंदो ॼण संदन चेहरे में सिज पियो हले। हिकिड़ो ॿियो सहाबी हज़रत जाबिर बिन समरा रज़ी अल्लाह ताला अन्हु थो चए चोॾीं जो चंड पंहिंजे मस्ती में आ, उन चोॾीं जे चंड जे मस्ती जे वक़्त सरदारे दो जहान मुझे सामूं सुता पिया, संदुल मथा चादर पई, फजअलतु अंजुरु इला अल कमरे व इला वजह रसूलिल्लाह। मां शुरू थियुसि केॾी महिल चोॾीं जे चंड ॾे निहारियां, केॾी महिल सरकार जे चेहरे ॾे। असां चयो सहाबी जल्दी फ़ैसिलो ॿुधा, हे रोज़े वारे जी जमात वेठी आहे, चंड में वधिक हुस्न या मदीने जे साईं में ये तो व रसूलुल्लाह आसनो इंदी मिनल कमर लैलतल बद्रे, चोॾीं जे चंड खां वधीक चमकदार चेहरो आ त मदीने जे ताजदार जो आ। ये पीर मेरली जो त इस सूरत नू मई पढ़ायो जंहिंजो बचड़ो पीर सही पागारो थो निकिरे त ख़ल्क टुटी पई। अब आया न हाणे दौरे ते निकितो त लखनि जे तादाद में माण्हू टुटनि, औलाद जे चेहरे में इहो कमाल आहे। ऐं उन्हनि जे नाने इस सूरत नू मई जाना खां ते जाने जहान आखा, सच आखा ते रब दी शान आखा, सच आखा ते रब दी शान आखा, जिस शान तू शान सब बढ़िया। अदा हथ खड़ी चो सुभान अल्लाह मा अजमल कै। कॾहिं कॾहिं तव्हां भली शइ ॾिसंदा हो न चवंदा हो साईं सुभान अल्लाह, साईं कार ॾिठेव भली साईं सुभान अल्लाह। पीर साईं सरदार बादशाह मथे चढ़ी कलंगी पाए चयो छा चवंदो साईं सुभान अल्लाह, है न हथ खणी चो आया न। पीर साहब मेर अली शाह के जो दीदार पियो थिए त छा पियो चए सुभान अल्लाह मा अजमल कै मा अकमल कै मा अहसन कै, किथे मेरे अली
किथे तेरी सना। घना चवंदा मुश्ताक अखी ॿुधो पीर साईं मेहर अली शाह जीलानी जो पुटो पीर सईद गुलाम मुहियुद्दीन शाह जीलानी बाबूजी चवंदा हुअसि। हिकिड़े नाथ पढ़ंदे चयो मुश्ताक पीर साहब बाबूजी चयो इनखे लायो हेॾस। अरे मुश्ताक तू पीर मेहर अली शाह खां वधीक आशिक़ आहीं छा? पीर मेहर अली वारा लफ़्ज़ मटा न छा चवां? चओ किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखी किथे जा अड़ियां सुबहान अल्लाह मा अजमल कै